हक़ मौजूद साथियों, सिंध रीडर्स ऐं राइटर्स जे हिन यूट्यूब चैनल ते आऊं आहियां मुंहिंजो पंहिंजो राज़ चिराज़। अॼु असीं मोहतरम जामी चांडे जे हालिया शाया थियल हिकिड़े मज़मून जो मुतालियो करणु हलूं पिया। सिंध में धारी आबादकारी जो सवाल, रियासत ऐं सिंध हुकूमत जो किरदारु। अचो त इहो मज़मून पढ़ूं था। बिलाल काका जे क़त्ल ते सॼी सिंध में सोग, कावड़ ऐं सियासी मज़ामत जी शदीद कैफ़ियत आहे। अहिड़े दर्दनाक वाक़े जे मौक़े ते जिते घणी जज़्बातियत ॾिसण में अचे थी, उते सिंध जो सियासी शऊर अहिड़नि वाक़िअनि खे धारनि जी आबादकारी, सिंध में सिंधियुनि जी वजूद सवाल ऐं उन लाइ घुर्बल तदबीरुनि ऐं हिकमत अमलनि जे पस मंज़र ऐं पेश मंज़र में ॾिसण जी कोशिशि पिणु करे रहियो आहे। सिंध में अहिड़ो वाक़ियो को पहिरियों भेरो न आहे थियो ऐं न ई मुस्तक़बिल में अहिड़नि दर्दनाक वाक़िअनि जे इम्कान खे रद्द करे सघिजे थो। सबबु इहो आहे त जंहिं सूबे में लखें गैरकानूनी परॾेही बिना रोक टोक जे ईंदा रहनि, मुस्तक़िल राइश अख़्तियार करे कारोबार कनि, मिल्कियतूं मसवाड़ ते वठनि ऐं ख़रीद कनि, सवें त छा पर हज़ारे मदरसा खोलनि ऐं सिंध जे चपे चपे ते नंढा वॾा कारोबार कनि ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त उन्हनि जी आड़ में असुल गैरकानूनी कारोबार कनि ऐं माफ़िया जीअं कमु कनि, त पोइ अहिड़नि वाक़िअनि जी मुस्तक़िल इम्काननि खे रद्द नथो करे सघिजे। इहो मामिलो रुगो किन फ़र्दनि जी ज़िंदगी या उन जो शिकार थींदड़ माण्हुनि जी ज़ातियुनि ज़िंदगियुनि जो बि नाहे, पर दरअसल सिंध अंदरि सिंधियुनि जी मुस्तक़िल अक्सरियती हैसियत सां लाॻापियल हिकु वजूदी सवाल आहे। ऐं अहिड़ो ई सवाल अहिड़नि दर्दनाक मौक़नि ते संजीदगीअ सां हर उभरी बि अचे थो ऐं ज़ाहिर आहे त इनखे घुर्बल संजीदगीअ सां खणण जी ज़रूरत बि आहे। सिंध में धारनि जी आबादकारी विरांङे खां हिकु मुसलसिल ऐं न कुटंदड़ अमल आहे जेको रुकजण जो नालो ई नथो वठे। सबबु इहो आहे जो मुल्क जो आइन, रियासत जूं बुनियादी पॉलिसियूं, लाक़ानूनियत, हुकूमतनि जी मसलियत पसंदियूं ऐं मुफ़ाद परस्तियूं, मुआशी सबब ऐं स्ट्रेटजिक सबबनि जो उन में बुनियादी अमल दख़ल आहे। विरांङे जी रिथा में लॾ पलाण शामिल न हुई, पर इहा हथ वठी कराई वई। सिंधियुनि जो निहायत मयारी, क़ाबिल ऐं मुआशी तौरु मुतहरिक हिसो हिकु तरफ़ लॾे वियो, त ॿिए तरफ़ हिंदुस्तान में पनाहगिरनि जा कटक सिंध में मुस्तक़िल आबाद कया विया। हाणे उहे हिसाब किताब उन करे बेफ़ाइदा आहिनि जो हिंदुस्तान में आयल उर्दू ऐं ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हुनि खे असां सिंध जे समाज ऐं जाग्राफ़ियाई क़ौमी बिहक जो हिसो सम्झूं था ऐं ख़ान बि इहा उमेदु कयूं था त उहे बि हाणे सिंध खे ई पंहिंजो आख़िरी वतन सम्झनि ऐं पंहिंजा जाइज़ मुफ़ाद हिन धरतीअ ऐं हुन जे असलूकनि माण्हुनि सां जोड़ीनि। बहरहाल उन नाजाइज़ लॾ पलाण सिंध जे वजूद खे वॾो धकु हयो। हाणे मस वञी सिंधी उन तारीख़ी हादसे मां हिकु हद ताईं निकिरण जे अहल थिया आहिनि। मुकमिल सदेबाब त मुमकिन ई नाहे। वन यूनिट जे 15 सालनि जे दौर में सिंध में वॾी रिथाबंदीअ ऐं रियासती सघ सां पंजाबी आबादगार, फ़ौजियुनि, कामोरनि ऐं रांदीगरनि खे सिंध में लखें एकड़ ज़मीनूं ॾिनियूं वयूं। सूबाई हुकूमतूं त हूअं ई बुनियादी मामलनि ते घणो कोन कुझनि, पर वन यूनिट दौर में त उन्हनि जो अंधो मंडो वजूद बि मौजूदु न हो जो उन्हनि खे इंतिज़ामी तौरु ओलह पाकिस्तान जो हिकु सूबो ठाहे उन में ज़िम कयो वियो हो। नतीजे में उन दौर में न रुगो सिंधियुनि जो बहितरीन ज़रई ज़मीनूं पंजाबी फ़ौजी ऐं सिविल अफ़सरशाही खे अलाट थियूं, पर कराचीअ में सनअतकारीअ जे बहाने बि पंजाबी सरमाएदारनि खे समूरियूं सहूलियतूं ॾिनियूं वयूं। पर उन्हनि सनअतुनि जे करे लखें पंजाबी मज़दूर ऐं विचोले तबिके जा माण्हू सिंध में आबाद कया विया। बिल्कुलु ईअं सांगड़, मीरपुर ख़ास, नवाब शाह ऐं बदीन तोड़े ठटे में जिन पंजाबी आबादगारनि ऐं फ़ौजी तोड़े सिविल कामोरनि खे ज़मीनूं अलाट कयूं वयूं हुयूं, उन्हनि हारपे लाइ समूरी अफ़रादी क़ुवत पंजाब खां आंदी ऐं वॾे पैमाने पंजाबी आबादी सिंध में मुस्तक़िल तौरु आबाद थी। उन्हनि जो ॻच हिसो ख़ासि तौरु ज़रायत सां वाबस्ता आहे। हिकु तारीख़ी लका तौरु सिंधी थी चुको आहे, पर उन्हनि अरबनि जी ज़मीननि जी मालियत ऐं उपत पंजाब मुंतक़िल थींदी रही। ओभर बंगाल जी जुदाईअ जा बि सिंध ते लॾ पलाण जे हवाले सां वॾा असर पिया, जो बिहारियुनि ऐं बाद में बंगालियुनि जी बि सिंध में नक़ल मकानी थी। जेतोणीकि पश्तून आबादी जी सिंध में लॾ पलाण अयूब ख़ान जे दौर में ई शुरू थी चुकी हुई, पर उन में तमामु घणो छाल ज़िया दौर में अफ़गान जंग जे करे आयो। अफ़गान जंग में पाकिस्तान जे साम्राजी ॻिझो वारी किरदार जिते मुल्क खे घणा मुस्तक़िल नुक़सान ॾिना, उते सिंध खे बि ॿियनि अनेक नुक़साननि सां गॾोगॾु गैरकानूनी अफ़गान पनाहगिरनि जी वॾी आबादी ॻिचीअ में पई। दुनिया में इलाक़ाई जंगुनि जे करे आबादियूं दरबदर थींदियूं आहिनि। उहे वक़्ती लॾ पलाण कंदियूं आहिनि, पर उन्हनि खे हिकु त पनाहगिरी जी हैसियत में आरज़ी तौरु कंहिं इलाइक़े में रखियो वेंदो आहे ऐं ॿियो त उन लाइ गॾियल क़ौमुनि जा चार्टर तइ थियल आहिनि। उन्हनि खे कॾहिं बि मुस्तक़िल आबादी तौरु हमेशह लाइ ईअं शोहरत न मिलंदी आहे, ख़ासि तौरु उहे जेकी ईंदा ई वक़्ती पनाह लाइ आहिनि। पाकिस्तान में ॿिनि सबबनि जे करे ईअं न थियो। हिकु त मरकज़ी हुकूमतुनि उन्हनि जे नाले में मुसलसिल आलमी इमदादूं वरितियूं ऐं उन्हनि जो टको बि आरज़ी पनाहगीरनि कैंपुनि ते ख़र्चु न थियो, ऐं न
उहे क़ाइमु थियूं। ॿियो सबबु इहो आहे त जिते खणी साज़िशी नज़रिए खे पासीरो बि रखिजे त बि हिन रियासत ऐं उन जी हुकूमतुनि ऐं संदन वास्तेदारनि इदारनि जी इहा पेशावराना सलाहियत ई नाहे त उहे हिक पासे अहिड़ी लॾ पलाण खे रोके सघनि ऐं ॿिए पासे उन जो मुकमिल रिकॉर्ड महफ़ूज़ करे उन ॻाल्हि खे यकीनी बणाइनि त उहे पनाहगीर कैंपनि ताईं महदूद रहंदा। उन में रियासत जी तहसूबी पॉलिसी, सूबाई हुकूमतुनि जी मुजरमाना मसलियत पसंदी ऐं नाअहलीअ सां गॾोगॾु इंतिज़ामी तौरु करप्शन ऐं लाक़ानूनियत जा सबब पिणु शामिल आहिनि। नतीजो इहो आहे जो सिंध में हिकु तरफ़ आइन जे आर्टिकल 15 ऐं 23 तहत ॿियनि सूबनि जे माण्हुनि खे परवानो मिलियलु आहे त उहे किथे बि वञी मुस्तक़िल तौरु आबाद थी सघनि था ऐं मिल्कियतूं बि ख़रीद करे सघनि था। दुनिया जे कंहिं बि वफ़ाक़ी मुल्क में ईअं नथो थी सघे त ॿियनि सूबनि जा माण्हू बिना कंहिं रोक टोक, शर्तुनि ऐं वास्तेदार सूबनि जे कानूननि या पॉलिसियुनि जी पोइवारी करण जे जिते चाहिनि वञी आबाद थियनि, उते मिल्कियतूं ख़रीद कनि ऐं मुस्तक़िल शहरी थी वञनि। मलाएशिया जे 7 सूबनि मां 2 सूबा त अहिड़ा आहिनि जो उते मलाएशिया जे ॿियनि सूबनि जे शहरनि खे बि वञण लाइ वीज़ा वठणी पवे थी। गॾियल अरब इमारात में 90% आबादी ॿाहिरनि माण्हुनि जी आहे, पर उन्हनि खे शोहरत ऐं मिल्कियत जो हक़ु नाहे ऐं हर सूबे यानी इमारात जो कानून पंहिंजो आहे। सॼी दुनिया जी वफ़ाक़ी मुल्कनि में ईअं आहे, पर हिते अहिड़ियूं पाबंदियूं ऐं हदबंदियूं न आहिनि ऐं जेकॾहिं उन्हनि साॻियनि आइनी हक़नि जो जुज़वी शिकनि में सूबाई पॉलिसियुनि जी का जुज़वी गुंजाइश आहे त बि उहा अमली तौरु अकारज बणियल आहे जो सूबा उन बाबति का बि कानून साज़ी पॉलिसियूं जोड़ण लाइ तयारु न आहिनि। सिंध, जंहिंखे सभिनी खां वधीक ख़तरा आहिनि, उन जी कंहिं बि सूबाई हुकूमत कॾहिं बि अहिड़ी कानून साज़ी ऐं पॉलिसी न जोड़ी। अमली तदबीरूं त अञा वॾी ॻाल्हि आहिनि। नतीजो इहो आहे त सॼे मुल्क जा माण्हू बिना कंहिं रोक टोक जे अची सिंध में आबाद थियनि था ऐं उन्हनि संगीन मुआशी, सियासी ऐं डेमोग्राफिक नतीजा साम्हूं अचणु शुरू थी चुका आहिनि। सिंध में धारियुनि जी आबादकारीअ जो ॿियो ख़तरनाक पासो इहो आहे त सिंध में 1954 ईस्वीअ खां पोइ बि हिंदुस्तान, बांग्लादेश, बर्मा ऐं अफ़गानिस्तान मां मुसलसिल ग़ैरक़ानूनी लॾ पलाण जारी आहे। उन्हनि ग़ैरक़ानूनी परॾेहनि में सभिनी खां घणो अंगु अफ़गान पनाहगीरनि जो आहे। उन ॾस में हक़ीक़ी अंग अखर त कंहिं हिकु जाइ ते मौजूदु न आहिनि, पर सिंध में ज़मीनी हक़ीक़तूं ॿुधाइनि थियूं त उहे सॼी सिंध में फैलियल आहिनि ऐं उन्हनि जो वॾो अंगु कराची में रहे थो। उन्हनि सिंध में हज़ारे मदरसनि ज़रिए बि मिल्कियतूं वरितियूं आहिनि ऐं आबादीअ जी लॾ पलाण कई आहे त साॻे वक़्तु नंढनि ऐं वॾनि कारोबारनि ज़रिए सिंध में पंहिंजा पेर हर तरह मज़बूत कया आहिनि। ॿिए तरफ़ रियासत, वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत जो उन ॾस में को बि वजूदु नज़र नथो अचे त हिननि लखें ग़ैरक़ानूनी परॾेहनि जो छा थींदो। वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतुनि वटि को बि रिकॉर्ड नाहे त उहे माण्हू घणे अंग में आहिनि, उन्हनि जा माॻ, मिल्कियतूं, असासा, रिकॉर्ड, ज़ाहिरी ऐं लिकल धंधा कहिड़ा कहिड़ा ऐं किथे किथे आहिनि। सिंध में गुज़िरियल 2 ॾहाकनि में वेंदे थरपारकर में एतिरा मदरसा कंहिं ऐं छो खुलिया आहिनि? छा उन्हनि जो मक़सदु दीन जी तालीम ऐं तबलीग आहे या के ॿिया लिकल मुफ़ाद आहिनि? वफ़ाई ऐं सूबाई हुकूमतुनि जी इहा मुजरमाना ख़ामोशी अमली तौरु उन लॾ पलाण जी सहूलियतकार बणियल आहे। इहे सभु सवाल सिंध में अणनिबिरियल आहिनि। इहो दुरुस्त आहे त सिंध में गुज़िरियल अधु सदीअ खां धारियुनि जी आबादकारीअ बाबति मुख़्तलिफ़ सतहनि ते आवाज़ु उथंदो रहियो आहे, पर इहा बि हक़ीक़त आहे त उन सिलसिले में का नतीजा ख़ैस ऐं तसलसल वारी सगारी तहरीक सिंध में अञा न हली आहे। वक़्ती तौरु आवाज़ु उथे थो ऐं पोइ वक़्त सां उहो वरी पस मंज़र में हलियो वञे थो। जॾहिं त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त उन ते हिकु मुतफ़िक़ मौक़िफ़ जो गॾियल चार्टर बि जुड़णु घुरिजे ऐं उन ॾस में कंहिं बि क़ौम सां नफ़रत, नसुल परस्ती या मुहिम जो ई बजाए ख़ालिस सियासी ऐं मुआशी बुनियादनि ते हिकु डिघे मुदे वारी गॾियल जिदोजहद बि हले। हुकूमतुनि ते बि दबाउ विझे ऐं समाज में बि हसासियत पैदा कजे। पंहिंजी ॿोली, आबादी, दाइमी अक्सरियत हैसियत, वसीलनि ऐं माहौल जो तहफ़ुज़, तब्दील थियल ऐं वारसी कंदड़ सियासी, फ़िक्री ऐं मुआशी रवैयनि ऐं क़ाबिल अमल हिकमत अमलनि सां बि करे सघिजे थो। इन ॾस में सिंध में अंदरूनी वसीअ तर डायलाग जी बि घुर्ज आहे जो केतिरनि मामलनि ते सोच, रवैये ऐं हिकमत अमलनि जा बुनियादी फ़र्क़ तज़ाद उभिरी था अचनि। उहे वसीअ तर डायलाग सां निबिरजण बजाए हिक ॿिए ते इल्ज़ाम तराशी, इंतिशार में तब्दील थी वञनि था। असां नवनि उभिरी आयल सवालनि ऐं पेचीदगियुनि खे रुॻो ठली जज़्बातियत, इंतिहा पसंदी ऐं मुहिम जोईअ सां हल नथा करे सघूं ऐं न वरी 70 ऐं 80 जे ॾहाकनि जी समूरी पॉलिसियुनि खे इकानकियत सां जीअं जो तीअं खणे सघूं था। उन करे सिंध में वॾनि हसास मामलनि खे ॿीहर ॾिसण जी घुर्ज आहे। घणनि सवालनि ते असांखे पंहिंजनि पॉलिसियुनि, रवैयनि ऐं हिकमत अमलनि खे वरी तरतीब ॾियण जी घुर्ज आहे। हर दौर जे दुरुस्त पॉलिसियुनि, रवैयनि ऐं हिकमत अमलनि लाइ असुलु रहनुमा नज़रियनि सां गॾु
ज़मीनी हालतूं बि कम कंदियूं आहिनि। उन करे यादि रखणु घुरिजे त सिंध में शोहरत जो सवाल, सिंध जी दाइमी अक्सरियती हैसियत जो सवाल ऐं धारनि जी रोक जी अमली तदबीरुनि जा सवाल बुनियादी तौरु सियासी, मुआशी ऐं स्ट्रेटजिक सवाल ई आहिनि ऐं उन्हनि बाबति हल, रवैया ऐं हिकमती अमलूं बि सियासी तौरु दुरुस्त उसूलनि तहत ई जोड़णु घुरिजनि। इन ॾिस में हिकु सियासी एजेंडा जी जोड़ जक लाइ हेठियां नुक़्ता ज़हन में रखणु घुरिजनि। नंबर 1, दायरनि जी आबादकारी को नस्ल परस्तीअ जो सवालु नाहे। असांखे सिंधी पश्तून तज़ाद उभारण खां पासो करणु घुरिजे। नंबर 2, जीअं त उहो हिकु सियासी सवालु आहे, उन करे उन जा पुरअमन हल ऐं हिकमत अमलियूं बि सियासी शऊर ऐं सियासी रुख में हुअणु घुरिजनि। नंबर 3, का बि मुहिम जो ई असांखे सख़्तु क़ौमी नुक़सानु ॾेई सघे थी। नंबर 4, सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमतुनि ते उन सिलसिले में सख़्तु दबाव विझे त उहे पंहिंजी मुजरमाना ख़ामोशीअ सां धारियुनि जी आबादकारीअ में अण ऐलानियल सहूलतकारी बंदि कनि ऐं ख़ासि तौरु अफ़गान पनाहगीरनि जी वापसीअ जो बंदोबस्तु कनि। उन दौरान संदन वापसीअ ताईं खेनि आर्ज़ी रहाइश जा ख़ासि कार्ड जारी कया वञनि, जंहिं तहत न रुॻो संदन खे सियासी हक़ न हूंदा पर मिल्कियत ख़रीद करण जो हक़ बि न हुअणु घुरिजे ऐं आर्ज़ी वर्क परमिट हुअणु घुरिजे जेका कंहिं बि गैर क़ानूनी कम या ॾोह जी साबिते ते रद्द थी वेंदी। नंबर 5, सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत ते सख़्तु दबाव विझणु घुरिजे त सिंध में विछायल मदरसनि जे ॼार ऐं अफ़गाननि जे ख़रीद कयल मिल्कियतुनि, ठहिरायल शनाख़ती कार्डनि ऐं डोमिसाइलनि जो मुकमिल रिकॉर्ड क़ाइमु करे उन्हनि खे रद्द करण जो शफ़ाफ़ सरिश्तो जोड़ियो वञे। नंबर 6, सिंध में गैर क़ानूनी परॾेहनि ऐं ॿियनि सूबनि खां आयल मुआशी पनाहगीरनि जूं के बि वसंदियूं पकियूं न कयूं वञनि। नंबर 7, गॾियल सगारे एहतजाज लाइ गॾियल ज़िम्मेवार फोरम या इत्तेहादनि खे सरगर्म कयो वञे। नंबर 8, आइन जे आर्टिकल 15 ऐं 23 खे या त ख़तमु कयो वञे या उन्हनि में बुनियादी तरमीमूं कयूं वञनि। उन्हनि हक़नि खे सूबाई अख़्तियारीअ जे क़ानूनी तौर ते थियल शर्तुनि सां मशरूत कयो वञे। उन लाइ लाज़मी आहे त सिंध असेंबली बि उन ॾिस में घुरिबल क़ानून साज़ी करे। नंबर 9, सिंध जा माण्हू ॿाहिरियनि सूबनि ऐं मुल्कनि मां आयल माण्हुनि खे पंहिंजूं मिल्कियतूं मसवाड़ ते ऐं विकिणी न ॾियनि। गैर क़ानूनी अफ़गानी पनाहगीरनि जी कंहिं बि कारोबार जो सिधी ऐं अणसिधी तरह हिसो न बणिजनि।